जापान ओभर एशिया में पैसिफिक समुंड जे ॿेटनि जे बदिले हिकु जदीद ऐं तरक़ी याफ़्ता मुल्क आहे जंहिंजी गादी जो हंधु टोक्यो आहे, जेको दुनिया जे सभ खां वॾनि ऐं जदीद शहरनि मां हिकु आहे। जापान जी कुल पखेड़ लॻभॻि 3,77,975 चौरस किलोमीटर आहे ऐं हीउ मुल्क 4 वॾनि ॿेटनि ऐं हज़ारें नंढनि ॿेटनि ते ॿधलु आहे। जापान में कुल 47 सूबा आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं शहरनि में विरहायल आहिनि। हिते रहंदड़ माण्हुनि खे आम तौर ते जापानी क़ौम चयो वञे थो, जेके पंहिंजी नज़म, महिनत ऐं वक़्त जी पाबंदीअ लाइ दुनिया में मशहूरु आहिनि। अॼु जापान हिकु आइनी बादशाही मुल्क आहे जिते बादशाह अलामती हैसियत रखे थो ऐं मुल्क जी असुल हुकूमत वज़ीर आज़म हलाए थो। हिन वक़्तु जापान मुल्क जो वज़ीर आज़म शिगेरो इशिबा आहे। जापान जो क़ौमी सिक्को डॉलर न पर जापानी येन आहे, जेको दुनिया जे अहम ऐं मज़बूत करेंसियुनि मां हिकु आहे। जापान टेक्नोलॉजी, रोबोट्स, गाॾियुनि, इलेक्ट्रॉनिक्स ऐं तेज़ रफ़्तार ट्रेनुनि में आलमी अॻुवाण मुल्क आहे। टोयोटा, सोनी, हुंडा ऐं पैनासोनिक जहिड़ियूं वॾियूं कंपनियूं जापान खे आलमी मुइशियत में वॾो मक़ाम ॾियनि थियूं। जॾहिं त जदीद ज़िंदगीअ सां गॾु चेरी ब्लॉसम जा गुल, क़दीम मंदर, सामूराई तारीख़ ऐं अनीमी दुनिया जापानी सक़ाफ़त खे मुनफ़रिद बणाइनि था। ॿी आलमी जंग जी तबाहीअ खां पोइ जापान पाण खे ॿीहर तइमीर कयो ऐं दुनिया खे ॾेखारियो त महिनत, नज़म ऐं साइंस सां क़ौमूं ॿीहर उरूज हासिल करे सघनि थियूं। अॼु जापान मुस्तक़बिल जी टेक्नोलॉजी, अमन ऐं तरक़ी जी अलामत बणिजी चुको आहे।